दस्तगीर दोस्त महबूब हजरत अबू बकर सोने के मोकलो बा हाने सोनो सिद्दीक आयो दिठई ते हिकड़ी झूपड़ी आ कच्ची उनमें हिकड़ी कुराड़ी माई बैठी आ बुठड़ी उनके सोने सिद्दीक पुछो त तो वट का शय खान जे लाया है भला जे पानी ही हुजे हूं चमन लगी त मुझे घर में को शय काने मिस्कीन आयो गरीब आयो सुने अबू बकर सिद्दीक फरमाए से या जेका बकरी हिकड़ी बीठी आ चमन लगी त सोना या बकरी बियो बकरिन जो धन मुझो मुड़स काहे वो चराण जे लाए या बीमार लागर थी वया कमजोर थी वया घुमी भी न थी सके इन जे करे नखे बधी वयो बा सोने अबू बकर सिद्दीक आयो महबूब ने चई या रसूल अल्लाह सुभान अल्लाह ओ मुझा महबूब बुढ़ड़ी थी चवे त घर में काई शय काने चे उनखे मुंह बुधायो त महबूब भी मुसा गॾु आयो बा सुभान अल्लाह ओ मुंह चयो मास त या बकरी जो बीठी आ चमन लगी त या बीमार मुझो मुड़स बियूं बकरियूं काहे वयो बा या बकरी बीमार छड़े वयो बा मुझे महबूबन फरमाइश ओ अबू बकर सिद्दीक चई जी मुझा महबूब चई अबू बकर सिद्दीक वन इन बुढ़ड़ीअ खे चओ इन बुढ़ड़ीअ खे चओ त मूंसां महबूब गड्डा वो महबूब चे तो त मां तू जे इजाजत दे त इन बकरीअ खे ॾुही ॾेखारिया सुभान अल्लाह ओ दोस्त उहा बुढ़ड़ी केर हुई उन जो नालो हदीस पाक में आ उम्मे महबद रज़ी अल्लाह ताला अन्हा भागन वारी अम्मा जो घर आ जने सोने सिद्दीक बुधायो सोने सिद्दीक बुधायो बा त चमन लगी त साईं जे चयो तो त सदा पर हिन बकरी में हाल ही कोने न घुमण जेड़ी न गाह थी खाए न पानी थी पिए मुझा महबूब जीअं जो आया उन बकरी जे पुश्त ते नूरी हथ घुमायो फरमायो अबू बकर हिन के चओ था खणी अचे था खणी ॾुधो कि वो था भरजी वियो खीर न खुटो चई ॿियो था खणी ॿियो था भरजी वियो खीर न खुटो सॼे घर जा था खुटी विया पर बकरी जो खीर भरियो पियो बा सुभान तकबीर अल्लाह अकबर या रसूल अल्लाह या अली अबू तारमा मेरो तरो महजा मिटा तुझे करे गम दर्द वारो महजा मिटा तुझे करे ओ दोस्त सजे घर जा भरजी वया हाने महबूबन फरमायो बा ओ सिद्दीक तू खीर पी सुभान अल्लाह हाने सोने सिद्दीक अकबर खीर पी तो बा फरमायो इन बुढ़ड़ी के भी प्यार उन भी खीर पी तो महबूबन भी खीर पी तो पर दोस्त यो मौजूदो बधो महबूब जो खीर पी सबनी भो कयो पर था मरी भी उमई भरियो पयो बा सुभान अल्लाह हाने दोस्त जीअं जो शाम थी आ उम्मे मोहब्बत जो मुड़स घर आयो बा हिन खे चवण लगो बा त अॼु लगे थो त हिन घर में को मेहमान आयो हो सुभान अल्लाह चमन लगी तो कीअं समझो चई अॼु दर टपियम त खुशबू एड़ी आई एड़ी बहार आई लगे थो को मेहमान आयो बा चई हाँ मेहमान आयो हो चई पो चयूं त का
शइ खाइण लाइ ॾियो। मूं चयो त का शइ कान्हे, इहा बकरी आहे जेका बीमार आहे। पोइ उन सोणे बकरीअ ते हथ जो घुमायो त बकरी में एॾो खीर थी वियो जो था भरिजी विया, खीर खुटो ई कोन। चई मूंखे ॿुधाओ उन सोने जो नालो हुयो। चई नालो त मां कोन पुछो, पर एॾो त सोणो जहिड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं पियो करे, जहिड़ो सोणो इखलाक, जहिड़ी सुहिणी सूरत, बस उन जो नालो हो मुबारक हो। मुबारक हो, बस सोणो मुबारक आयो असां ॾे। ओ दोस्त कुछ ॾींहं गुज़रिया, उन बुढड़ीअ खे मुड़ुस चयो जॾहिं बि इहो महिमान चई मुबारक त मूंखे ॿुधाइजां। चई हा मां तोखे ॿुधाईंदुसि। ओ दोस्त हिकु ॾियारे उहे सौदे वठण जे लाइ मदीने पाक जे बाज़ार में आई। जीअं जो बाज़ार में आई त हिन सां नंढड़ो ॿारड़ो बि गॾु आहे। जीअं जो अचनि था त हुन नंढड़े ॿार जी नज़र सोने अबूबकर सिद्दीक़ ते पई। उन नंढड़े चयसि ओ अम्मा, ओ इहो जेको सोणो अचई थो उन मुबारक जो संगती आहे। अची साईं जन आया, अची सोने अबूबकर सिद्दीक़ सां मिली। चई मां महबूब मिठड़े ॾे मूंखे उन मुबारक सां मिला। महबूब ने वठी आयुसि। ओ दोस्त महबूब हिन खे तोहफ़ा ॾिना। जॾहिं हाणे हिन खे ख़बर पई त हे जेका हस्ती मुंहिंजे घर आई, इहो रब जो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा हुयो। ओ दोस्त वापस वई, मुड़ुस खे ॿुधायई, पर हिन जो मुड़ुस वरी चवण लॻो अॼु लॻे थो त वरी तोसां उहो मुबारक मिलियो चवण लॻी त हा मिलियो पर तूं अॻुवाट कीअं थो ॾसे। चई इन जे लाइ थो ॾसां जो अॼु तो मूंखे खुशबू उहा थी अचे जेका उन महबूब जे घर में अचण सां आई हुई। सुभान अल्लाह। अॼु तारमा मेरो तरियो महाजा मिटा तुझे करे। अॼु तारमा मेरो तरियो महाजा मिटा तुझे करे। गम दर्द महाजा मिटा तुझे करे। ओ दोस्त मुर्स जमन लगुसि त अॼु उहा ई खुशबू थी मूंखे अचे। चमन लॻी हा जे लाइ चवां पई त मुबारक आयो हो उहो मुबारक मिठड़ो मोहम्मद हुयो। हाणे जनाबे उम्मे माबद रज़ी अल्लाह ताला ना मुर्स के भी वठी आई ओ दोस्त मुर्स के वठी नबी सरदार जी बारगाह में आई। महबूबन जो दीदार करे चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।